रिपोर्ट जेका अगर जारी ॾिसो असां हिते सभु रुॻो सियासी अॻुवान गॾु न थिया आहियूं, सॼी सिंध गॾु ऐं सॼी सिंध खे तमामु वॾी ॻणती आहे त ही जंहिं बेदर्दी रहज़नी ऐं हलाकू ऐं चङे जी सोच सां हिननि बेगुनाह इंसाननि खे क़तल कयो वियो आहे, जिनका लाश असां सां गॾु हिते रोड ते 4 ॾींहंनि खां वठी पंहिंजे रत सां इंसाफ जी घुर करे रहिया आहिनि। हुकूमत बेशर्माई सां, नक जी फकाई सां, बेहयाई सां चप सुबियो वेठी आहे। कराची जे अंदरि कंहिं दहशतगर्द खे पुलिस जी लठ लॻी, वज़ीर आला ॿिए ॾींहुं हुननि जे हेडक्वार्टर पहुची माफ़ियूं तलाफ़ियूं वठी गीसियूं करे ऐं मामले खे सिधो करे आयो। टंडी अलायर में दहशतगर्द खे चमाट लॻी, उते सॼी पीपल्स पार्टी जी मशीनरी शामिल आहे। हाणे हिते जेको आहे हेतिरा माण्हू शहीद थिया आहिनि, असीं न वज़ीर आला जी शिकिल ॾिसणु चाहियूं था, न कंहिं हुकूमती नुमाइंदे जी अचण जी घुर कयूं था। असीं सिर्फ़ु इहो चऊं था त जेके कातिल आहिनि उन्हनि कातिलनि ते एफआईआर दर्ज करे उन्हनि खे हथकड़ी हणी जेल में विहारियो त उन्हनि जे शहीदनि जो वारस ॾिसनि ऐं सॼी सिंध ॾिसे। ज़मीनूं जेके तव्हां कब्ज़े कयूं ग़रीबनि खां ज़ोरी बंदूक जे ज़ोर ते, उहे ज़मीनूं ख़ाली करे उन्हनि जे हवाले कयो। खातनि में हेरा फेरी कई अथव उहा ख़तमु करियो ऐं फेयर ट्रायल थिए, बग़ैर कंहिं सियासी दबाव जे आज़ादाना ट्रायल थिए जो ही कातिल फांसी ते लटकंदे नज़र अचनि। जॾहिं इन क़िस्म जी सूरत हाल थींदी त पोइ धरना ख़तमु थींदा, सूरत हाल ख़तमु थींदी। अॼु नवाब वली मोहम्मद ऐं काज़ी उमर जे टुकड़े में धरनो आहे, सुभाणे सॼी सिंध में हड़ताल आहे, अवाम खे अपील आहे, भरपूर शरीक थियो ऐं इन खां पोइ सॼी सिंध इन्हनि वज़ीरनि मुशीरनि लाइ हलणु, घरनि मां निकिरणु माल थी वेंदो। इन करे हालतूं ख़राबु थियण खां अॻु में असीं चाहियूं था त असांजे शहीदनि जे लाशनि खे ईअं बेकफ़न उस में सड़ण न ॾियो, उन्हनि खे ज़मीन में लाहिण जो मौक़ो ॾियो। उहो सिर्फ़ु तॾहिं थी सघंदो जे कातिल खे हथ लॻे।